Ele debe. हमारा बेमानी कह दी कुत्तो सटटे डगड़ी खड़ी घना ही पोया लगो तो कुत्ते के गिरते तो पुजे पहुंचो उसको न पगरोगी चे वडन जे नियत रमजान में मोलन का पूछो ना प्लेटू कमरे में छोटो खणी कनी से चाला रमजान में मस्जिद जे तरह ते असा मोलन जी पुलिस चौकी लगल हूं ये पुलिस वाला मोटरसाइकिल चेक करना असा मानियो चेक करना चांदो थे नेहा चांदो थे वांगन रखो चांदो थे मच्छी वाली कमरे में वांगन मसाण खान मच्छी तू का मोलन के सच कल जब ये जे करे हिना थमे मोबाइल काटन जा कपड़ा वही तो सीट जो जड़ो टायर में हवा पे पड़े सुनाने तो मां कह रहा सुनाना है तो कश्मीर जो वो धरते चाहिए क्या तो काटन बाजी नहीं मुराद अली शाह जो चाचो दी वही था हॉस्टल नक्कमा गंदो कल जब जैसा हमारा छोरा चाचो ना मुझे बट्री पे ठाई इसी लोग जा पैसा का जहां दिल हिकड़े जे लाए न दियो कंहिंखे दिल न त रात जो रोड ते रांभ टकरणा पवंदो कल जब कंदो चई संगा तुंहिंजो ब्लड प्रेशर कोन हला पिणे जी मेचा बस कर क्या मां मौलवी तो रही मां इज़राइल जो भाव कल जब सिर हुजे त मगज़ में आयो पोइ ते मों करे जे पिणे जे नाले ॿी टगड़ी ॾिजाई मूं पंहिंजी मुर्सी कई व्हाट्सएप फिरिया अटो सस्तो न कयो बेखैर अटो सस्तो न कंदा कंड सस्ती न कंदा पेके जमो लखला पूरी मरो लांकी जिजनो चोर कंदा तो जब पुलिस पकड़े इंडिया ना पो चोर चोर लोड़े नवाज शरीफ की समेत लोड़े पियो वाह कयो ता हमारो साहब भी भेण समेत लोड़े कल जब जहन्नमी 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 बस कर मुला तो बेल चाने ठोक कल जब अब जनरेटर जो पेट्रोल खपिया तो मुझो भी पेट्रोल खपिया मेराज वारी रात न्यापो पियो अचेवा फरमायो मेराज में अल्लाह मांखे टे शयूं ॾिनियूं सूरह बकर जो आखिरी रुकू आहे कंहिंखे याद रुगो तालिबान ऐं तबलीगिन ठीको कयो बाक़ियुनि जो आलम तरह ते गुज़र असां वटि हैदराबाद हिकिड़ो थोलो माण्हू आयो तरावियुनि ते पकोड़ा खाई चटणियूं अची जो आप त बोल अढाई सिपारा हिक रकात में घर नबी हम सदे में जो वियो त पकोड़नि वारी चटणी नासो माने उथी वीडियो जे हाफ़िज़ कुलो अल्लाह के बाद हक जाए रमजान कुरान जे सालगिरह जो महीनो आ के इमाम साहब जे नो जे कंहिंजी बि हुजे मूंखे बचा दादा गंढ आया इमाम साहब संत ते वेठो तालिब खे जुती पाराई चइसि नाराज़ न थियो हिकिड़ी ॻाल्हि चवां थी भले चओ चइसि शहर में तव्हांजी टके जी बि इज़त कान्हे छो भागा जैसे मोचे के मन थू केमता जनाल मुझे इमाम साहब बड़ो काले मां 98 में भागे कौन छया इमाम साहब जो चरियो त जुआ तू न जूतन गंढण वारे के आलम जी केड़ी खबर तो सजो दियो कम ही पादरन जो चरियो त तू न मोचे ना आलम जो शान पुछबो चरिया तो इमाम साहब को पैसे वालो मानो निकड़ो हीरो ने करोड़न जो दिसन में मणियो जे हज मकामी कीमत करा सोनारे का करा मोची को करा कपड़े वाले कपड़ा खपाई जे ना मार्केट पूछी आए मोची के जे बठने हां घणे पर पिया मणी होता आ हीरे जे मणी जट जो पुत्र
हजम दे आयो घणे जी 2.5 रुपया कपड़ा घणे जी 3 रुपया सोनारे के सोनारो उठी बिठो मोल कादो मांदो दी करोड़ रुपए जो हीरो आ खपाए तो वे करोड़ खणिया जा खपाए ना मार्केट के करोड़ खणिया इमाम साहब जो कर खबर कारगुजारी बुधा तबलीग वाला कारगुजारी बुधाई कारगुजारी बुधा जैसे मोची बर प्याचे हजम 2.5 फर्क को अख में मोची पांजे अख सां ॾिठो हजम पांजे अख सां कपड़े वाले पांजे अख सां हिन जी असुल क़ीमत इहा थी जेका सोनारे ॿुधाई आहे छो त उन हिन खे सुञाणे पोइ तोखे क़ीमत ॿुधाई